जय झूलेलाल। हिक मंच ते आया कोरोना वॉरियर्स, चयो फिर ज़रूरत पई त दुगनी ऊर्जा सां कमु कंदासीं। युवा विंग जे कोरोना वॉरियर्स सम्मान समारोह में शामिल थिया संत युधिष्ठिर लाल, मीरा बघेल ऐं नितिन नागरकर। युवा विंग कयो आयोजन, कोरोना वॉरियर्स थिया सम्मानित। त कोरोना काल में पंहिंजी जान दांव ते लॻाए करे ॿियनि जी जान बचाइण वारा कोरोना वॉरियर्स जे सम्मान लाइ पूज्य छत्तीसगढ़ सिंधी पंचायत युवा विंग हिकु वॾो आयोजन कयो। युवा विंग जा प्रदेशाध्यक्ष सीए अमित चिमनानीअ चयो त जेके माण्हू पंहिंजी जान ते खेॾी विया उन्हनि खे सम्मानित करणु ऐं उन्हनि जे कार्यनि खे प्रचारित करणु ॿियनि खे बि प्रेरणा ॾींदो आहे। अमित चयो त हिन कार्यक्रम सां उत्साहित थी करे कोरोना वॉरियर्स हाणे तीसरी लहर सां लड़ण लाइ दुगनी ऊर्जा सां तयारु आहिनि। हिन आयोजन में पधारियल पूज्य श्रद्धाणी दरबार तीर्थ जा नवम पीठाधीश संत श्री युधिष्ठिर लाल महाराज जन चयो त कोरोना काल मानव जाति खे न सिर्फ़ु नुक़सानु पहुचायो आहे बल्कि ॾाढो कुझु सेखारियो आहे। असां सदैव हिक ॿिए जी मदद लाइ तयारु हुजऊं, तत्पर हुजऊं। असांजी सनातन संस्कृति इहो असांखे सेखारींदी आहे। अतिथि जे रूप में आयल रायपुर शहर जी CMHO डॉक्टर मीरा बघेल चयो त सिंधी समाज सेवा कार्जनि में सदैव मिसाल क़ाइमु कई आहे। सभिनी खे इन्हनि खां प्रेरणा वठणु घुरिजे। उन्हनि चयो त चुनौती भरे हिन समय में समाज उन्हनि जो ॾाढो साथ ॾिनो आहे। तीसरी लहर अचण जी संभावना ते उन्हनि चयो त छत्तीसगढ़ जे माण्हुनि में हार्ड इम्यूनिटी ठही चुकी आहे। भॻवान करे हाणे तीसरी लहर न अचे त सुठो थींदो। कार्यक्रम में आयल एम्स जा डायरेक्टर नितिन नागरकर खे चयो त उन्हनि खे ख़ुशी आहे त उहे उन्हनि माण्हुनि जे विच आया आहिनि जेके डॉक्टर त न हुया पर माण्हुनि खे बचाइण में उन्हनि पंहिंजी जान लॻाए छॾी। एम्स सां गॾु सभिनीनि जे सहयोग सां असां कोरोना काल जो सामनो करे सघियासीं। पूर्व विधायक श्रीचंद सुंदरानीअ समाज द्वारा कयल कार्यनि खे विस्तार सां रखियो ऐं चयो त असांखे ख़ुशी आहे त असां कंहिंजे कमु अची सघियासीं। आयोजक संस्था जा अध्यक्ष CA अमित चिमनानीअ ॿुधायनि त आयोजन में 10 डॉक्टर 10 संस्थाउनि सहित कुल 75 माण्हुनि खे सम्मानित कयो वियो। डॉक्टर्स में डॉक्टर ललित निहाल, डॉक्टर सुरेश चिमनानी, डॉक्टर मुरली बड़वानी, डॉक्टर गजवानी, डॉक्टर रामानी। संस्थाउनि में बढ़ते कदम शंकर नगर पंचायत, बाबा गरीबदास सेवा मंडल, सिंधु शक्ति नवयुवक झूलेलाल संघ, युवा विंग तिल्डा, राजनांदगांव सिंधु शक्ति सेवा ट्रस्ट, कृष्णा मेमोरियल, थैलीसीमिया सोसाइटी, रमेश मिर्गानी, वासु जोतवानी, राजू भाई तारवानी, श्याम रूपरेला, गौरव मंधानी, राजेश गुरनानी, महेश आहूजा, दिनेश सुंदरानी, राहुल तेजवानी, अमित चितवानी, पंकज पंजवानी, भावना कुकरेजा, सपना कुकरेजा, प्रहलाद शादीजा, अनिल जोत सिंघानी, मोहन होतवानी, रवि वाधवानी, अविनाश माखीजा, रोशन आहूजा, विकास पंजवानी, सनी मलानी सम्मानित कया विया। कार्यक्रम प्रभारी श्री बंटी जुमनानीअ, प्रकाश कुकरेजा, प्रेम प्रकाश मध्यानी रहिया। गनोगठ मंच जो संचालन बंटी गाबरा कयो। कार्यक्रम में संस्था जा कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश गुरनानी, सचिन मेघानी, उपाध्यक्ष पवन केसवानी, विनोद छतीजा, प्रेम प्रकाश मध्यानी, प्रकाश कुकरेजा सहित समाज जा भाई अमरलाल साहिब, लालचंद गुलवानी, इंद्र डोडवानी, राधा राजपाल, मुरलीधर शादीजा सहित वॾी संख्या में माण्हुनि पंहिंजी उते उपस्थिति दर्ज कराई। जय झूलेलाल।